नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलाह शरीफ इन पासे साथी इले बीठल है, इन पासे जगह पई है। मुझे गाल का इतबार करे अकूल कौन थोड़ा मां इले बीठल है ता थोरो इन पासे गुंजाइश करो तो बीठल साथी बची वजे सब चवण वठो बेटे माण्हू अल्लाह के कोन वणंदो है सब साथी पर चाहेदार माण्हू अल्लाह के घर में भी वणंदो है। माशाअल्लाह अल्लाह तव्हां के मदीनो ॾेखारे हिम्मत करो जज़ाकल्लाह अल्लाह तव्हां के रोज़ रसूल ॾेखारे ऐं बीठल साथियुनि खे गुज़ारिश आहे त मिनतूं हाणे तमामु घणियूं न करायो। बस जगह बाहे साथी थोरो अल्लाह तव्हां खे वधाए इज़तूं बरकतूं नसीब करे अल्लाह तव्हां खे औलाद साले नसीब करे। अलिफ अकमल औलिया अखियार अतहर चार यार। अलिफ अकमल औलिया अखियार अतहर चार यार अव्वल आखिर अजा आधार अनवर सब चो चार यार गची चो चार यार। हम जो दिल चवे थी कि तव्हां के चार यार नाले वठंदे बि दिन में सुकून ईंदो इंशाअल्लाह। अलिफ अकमल औलिया अखियार अतहर चार यार अव्वल आज आखिर अजा आधार अनवर बेबशीरन के बिशारत बेश्त जी बेशक जुड़ी बर बहर में बख्श कन बसियार बेहतर चार यार। मौलवी साहब जा लफ्ज़ ॿुधो कमाल जा लफ्ज़ शेर घणा ॿुधा ना पर ही शेर आख़िरी दंग आहे अञा बि भला शेर आहिनि घर जेके मूं ॾिठो आहे सब लफ़्ज़ हिकु जहिड़ा बेबशीरन के बिशारत बेश्त जी बेशक जुड़ी बर बहर में बख्श कन बिसियार बेहतर चार यार से सना सकलैन कन साबित सवाबल्ले संदन सानियत नैन सुन सना सबवार साबिर चार यार खै खलीफा खास क्या खैरुल वराजा खैरफा खुश लोका खुश खुल्क खुश गुफ्तार खुश तर चार यार। अॻियो लफ़्ज़ ॿुधो जवाब मूंखे ॾिजो बेरहम न थीजो कुझु रहम कजो। ताल दिल बंद दिल पसंद दिलदार दिल बर दिल करार दीन जा दारैन जा दादार दावर चार यार शीन शाही शर्फ शान शहनशाह चारई शहीद
शुक्र ते शरफैन शौकतदार शाकिर चार यार ऐन आली जा आली शाह आली बारगा आलमन में कन अतुर उबकार अंबर चार यार नून नूरानी नबीजे नूर मापुर नूर क्या नून नूरानी नबीजे नूर मापुर नूर क्या नामवर नारो हणी निर्वार क्या नर चार अल्लाह तू आऊं बंदो बंदो गदा गोलो गंदो तादिर वता कूकू कंदो मरहिम मौला कम मदो तोरे कंधी भी आए कीन सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन आया बदियन जे बार में लोडा किया लख लहर में तोखा पिना हर पार में मुखे मदीने शहर में दावर करी दाखिल जमीन सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन या रब रुवानी रात थो सारियो कंबा सकरात थो मारिम गम गम रात थो खालिक पिना खैरात थो कर खैर खैर राहिमीन सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन अल्लाह का दुआ है अल्लाह साईं इन महफल के इन कचहरी के कबूल फरमाए मौलवी जी मेहनत उस्तादन जी मेहनत तवाजे ताउन सा ये सब नूरानी सिफत वेठान क्या मलाइक सिफत ये उस्तादन ने मेहनत जो नतीजो है जो को तवाजे कहीं पदरो पियो है जो अल्लाह अन्या भी इन इदारे के वेरा वेर वध फरमाए आमीन अल्लाह इन इरादे इदारे के अन्या भी वेरा वेर वध फरमाए ऐं पूरी दुनिया जे हिदायत जो जरियो बनाए इन पर छोकरा ही जगह कचहरी पिया कर ना हलो बाबा हलो जेड़ो इते न करो मेरा अर्थ चढ़ी जेड़ो करो इन मुबारक महीने में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो मेराज थियो मेराज उनवान सा बचार गालियों अर्ज करया अल्लाह का दुआ है अल्लाह साईं तवाजी भेण के बुधण के बुधाण के कबूल फरमाए जे मुबारक साल में अल्लाह के रसूल मेराज कयो उन साल जो नालो अरबन में मशहूर हो आमुल हुज़न गणती ने परेशानी जो साल तो अल्लाह के रसूल के दुख परेशानियों जेके इन साल हुयूं एड़ियों अग में कोन हुयूं अल्लाह के रसूल जो चाचो वफात करे वियो इन साल साईं जी घरवारी बीबी खदीजा वफात कई इन साल अल्लाह के रसूल ताइफ वारन के दावत ॾियण वा उन्हनि मञियो त कोन मागे भितर पत्थर घट वध छोरा बचन चुचक्यारूं करण गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण इहो दुख बि साईं खे हिननि ॾींहंनि में ॾिसणा हुआ दुखनि जे मथां दुख मिलिया अल्लाह पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुख मेटण जे लाइ अल्लाह मेराज वारो कम करायो अल्लाह जे रसूल के घुराए आसमान ते मेराज करायो यो साल जो नालो दुखन वारो साल अरबन में साल जा नाला रखना हुआ असा वट साल जा नाला आहिनि पाण वट साल जा नाला आहिनि जी पाण चवंदा आहियूं अवाई मुंहिंजो वॾो छोकिरो ॼाओ जंहिं साल भोटो फांसी चढ़ियो असां वटि साल जो नालो आहे जंहिं साल ज़िया मरे इहो साल जो नालो आहे जॾहिं वॾा मींहं पवनि इहो साल जो नालो आहे ऐं अॻियां हली कुझु वक़्त खां पोइ पाण चवंदासीं जंहिं साल कोरोना अचे कोरोना पाण खे इहा बि माना धक दुश्मन जो कोन विञायो कोरोना बि पाण खे यादि रहंदी मस्जिदूं बंदि मदरसा बंदि जुमा बंदि मको बंदि मदीनो बंदि तरावियूं बंदि कारोबार बंदि पाण खे माना जेके ॾींहं जा जे तारा ॾेखारिया मां जी थनी यादि ॾियारी उहा या कोरोना हुई या कोन हुई ड्रामो छा हो पर ख़ुदा जो अज़ाब असांजे मथां चङी तरह कड़कियो
याद कंदासीं पाण कोरोना के। हाँ, इहा कोरोना भी कुछ वक्त खां पोइ वरी पाण खे याद रहंदी। तीअं अरबन में भी ईअं सालन जा नाला रखंदा हुआ। जंहिं साल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुखन जे मथां दुख मिलिया, अल्लाह पंहिंजे महबूब जा दुख मेटण जे लाइ मेराज ते घुरायो। पाण फरमायो आऊं बीबी उम्मे हानी जे घर में सुतल हुअसि, या हिकु रिवायत मुताबिक आऊं हती में काबा में सुतल हुअसि। फरमायो उतां खां मूंखे मलाइक वठी ज़मज़म जे खूह जे पासे में मूंखे लेटाए, मुंहिंजो सीनो चीरे, मुंहिंजी दिल मुबारक के ॿाहिरि कढी ज़मज़म जे पाणी सां धोतऊं। ज़मज़म जे पाणी सां धोई वरी दिल के अंदर रखियऊं, मथा का हथ फेरे छॾियूं। न जख्म हो, न रत हो, न तकलीफ़, न सूर, कुछ भी मूंखे कोन थियो। इनके चइबो शक सदर। अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी में ये 4 दफ़ा थिया आहिनि। हिकु बचपन में थियो जॾहिं रांदि रूंद जो ज़मानो हो, उन वक्त में शक सदर करे अल्लाह पंहिंजे महबूब जे दिल मां खेॾण कूदण जा जज़्बा कढी छॾिया। मुंहिंजा महबूब तूं खेॾण कूदण ऐं रांदि लाइ कोन पैदा थियो आहीं। ॿिए नंबर ते शक सदर थियो जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवानी में कदम रखियो। पाण चवंदा आहियूं पंहिंजी ज़बान में अबा जवानी दीवानी मस्तानी। जवानी पोइ जवानी में माण्हू का जदा कम बि थींदा आहिनि, गुनाह जा कम बि थींदा आहिनि। सभु चवंदा आहियूं अबा जवान आहे, नौजवान खां कमियूं कोताहियूं थींदियूं आहिनि। अल्लाह जे रसूल जॾहिं जवानी में कदम रखियो उन वक्त में शक सदर कयो वियो। अल्लाह जे रसूल जे दिल मां जवानी वारा जज़्बा कढिया विया। मुंहिंजा महबूब तू को आम जवान कोन आहीं, तू अल्लाह जो वो महबूब है, मेयारी जवान है जो कायनात या नौजवान सब तुझे कदम ते कदम रखी पांजी जवानी के संवारींदा है, सुधारींदा। जो उन वक्त में शक सदर थियो जॾहिं अल्लाह जे रसूल के नबूवत मिली। छो त नबूवत जो वज़न थींदो आहे, सबको माण्हू बर्दाश्त कोन करे सघंदो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो वज़न बर्दाश्त कराइण जे लाइ मुंहिंजो साईं जो शक सदर थियो। चोथों उन वक्त में थियो जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया अल्लाह जो दीदार करण लाइ। अल्लाह जो दीदार सबको माण्हू कोन करे सघंदो आहे। अल्लाह जे दीदार में पावर खपे थो, सबको माण्हू कोन करे सघंदो आहे। ही साम्हूं मूंखे सर्च मरे पई 5 मिंट में इनके असीं नथा जांच सघूं। इन खां बि वॾो रोशन सिज में असीं 5 मिंट जेकॾहिं अखियूं विधियूंसीं 5 मिंटनि में असांजी नज़र धूड़ थी वेंदी हली। सिज त अल्लाह जी मखलूकात जो करोड़ों अरबों ऐं खरबों हिस्सो आहे। उनखे बि असीं 5 मिंट नथा जांच सघूं। जेकॾहिं जांचूसीं त असांजी नज़र कमज़ोर आहे, इहा नज़र धूड़ थी वेंदी हली। अल्लाह के जेको सिज के नथो जांच सघे त जंहिं रब सिज के पैदा कयो आहे उन ख़ुदा के केरु जांच सघंदो। इन करे मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, अल्लाह का दुआ घुरी रब्बे अरेनी, रब मूंखे दीदार कराए। अल्लाह से चयो त लन तरानी, मूसा तो में ताकत ही काने जो मूं रब जो दीदार करी। बार बार सवाल कई तो अल्लाह चेस मूसा तूर जबल ते आऊं पंहिंजी तजल्ली रखां तो, उनके ॾिसी जेकॾहिं पंहिंजे पाण खे बर्दाश्त कराए वे, सट सही वे, सवाल कजे, वरना तुझे सवाल ते बंद चाहे। मूसा नबी जन तूर जबल ते अल्लाह जी तजल्ली ॾिठी। कुरान फरमायो खर मूसा सैका, मूसा बेहोश थी किरी वियो। अल्लाह जो नबी हो, मामूली तजल्ली सुई जे पाके जेतरी जबल ते रब रखी, जबल सड़ी सुरमो थी वियो। मूसा बर्दाश्त न करे सघियो, बेहोश थी किरी वियो। मालूम थियो तो खुदा के ॾिसण में पावर खपे, सबको माण्हू नथो ॾिसी सघे। हालांकि मूसा अलैहिस्सलाम वॾो हिम्मत वारो नबी हो, जलाली नबी हो। मूसा अलैहिस्सलाम में वॾी कुव्वत ऐं ताकत हुई। मूसा अलैहिस्सलाम आलम अरवा में आदम अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। आदम अलैहिस्सलाम के चई असांजो अबो आदम तू आई? चई हाँ। चई त आदम अलैहिस्सलाम के चई अल्लाह तो
तोखे चयो सजी जन्नत जो खा पी मुल्क भेलाड़ कर रुगो हिन वण जो नालो न वठजे तोखा रहियो कोन थियो नेठ उहो वण वञी खाधई ही सजी दुनिया वारी फिल्म तो असांजे गले में विधी आहे जन्नत में वेठो है ठठ लगा पियो आहे असीं तो सूरन में अची विया आहियूं डी जो काढ़न जा हाञा रात जो मच्छर जो बैल असां सां हालत लगी पिया तू जन्नत में वेठो है तोखा जन्नत में रहियो कोन थियो तेरे आदम अलैहिस्सलाम के चई अबो आदम है काला है तो पुट जी आदम नबी आदम अलैहिस्सलाम जो जी मूसा नबी जी हां मूसा नबी आया जी तौरात तुझे मथा लातो जी मुझे मथा लातो जी तौरात में छा लिखियो जी तौरात में लिखियो आदम दाणो खाधो जन्नत का निकली आयो जी जे तौरात में लिखियो आदम दाणो खाई जन्नत का निकतो वो तौरात अल्लाह मुझे पैदा करण का 1000 साल पेरी लिखियो औ होसी कोन मुझो नालो निशानी कोन अल्लाह अग में लिखी आदम अलैहिस्सलाम जे लाइ लिखी रखी छे आदम इंदो पैदा थींदो वो आदम मिटिया जन्नत में रहंदो वो जन्नत में वण खाइंदो वो जन्नत का निकरंदो यो तो खुदा जो अग में लिखियल फैसलो ऐ मूसा तू तो हरूभरू मुझे गले में अची पियो आहे मूसा अलैहिस्सलाम एडो हिम्मत वारो नबी अबे आदम सा गालाई मूसा अलैहिस्सलाम जा मशहूर किस्सा है इस्राइल अलैहिस्सलाम के मूसा अलैहिस्सलाम चमाट आई रूह कब्ज करना आयो इंसानी शक्ल में औ तो के मारना आया मरण के केर राजी थींदो आहे कोई राजी न तो थे मूसा अलैहिस्सलाम ठका इस्राइल के चमाट गई इंसानी शक्ल में आयो चमाट नहीं मूसा इस्राइल में खुदा के दान नी या अल्लाह जे मानू तो मुके मोकलिया मारन दे ले उनके मरण जो को भी मुंह ढको नको बाकी जो को तुझो हुकुम जे आऊं हाजिर आया इस्राइल अलैहिस्सलाम के अल्लाह से चयो त मूसा के वनी चयो तो के पैकेज दिया तो ढके जी पुट दे हाथ रख हथे का जतरा वार अचन हर वार के बदले में तो के साल उम्र दिया तो इयो मूसा के पैकेज रे नन्नो पैकेज कोने वडो पैकेज है मूसा अलैहिस्सलाम फरमायो भला इन उम्र मिलन का पोछा थींदो कि पो भी मौत है कि पो भी जेकर मौत है तो हाने मरण दे राजी है इस्राइल अलैहिस्सलाम सा मूसा नबी हथ कटिया पर जने अल्लाह जी तजली थी तो बेहोश थी गिरी पियो मालूम थियो त अल्लाह के सब को न तो ॾिस सके इन करे मुझे साईं जो छके सदर जो ता त दिल के कढी दिल में नूर है हिकमत भरे उहा ताकत कुवत भरे तेका पो मथे चाया ता से हिनन अखिन सा अल्लाह जो दीदार करे सकस हिनन अखिन सा दीदार करे सकन इहो त दीदार जो साईं के नसीब क़यामत के दी असीब अल्लाह जो दीदार करना से सवेरे से साले भी हदीस खुदाए पे जन्नत में असीब खुदा जो दीदार करना सी जाहिर काला असीब आयो 14 सदी वाला मानू डालडा की पैदावार जुमाने चंडाने पाण वाला ये मानू खुदा जो दीदार किना करना इनन के भी खुदा इनकर अल्लाह के रसूल उम्मत के नस्ल तो चाहो था ते हिनन अखिन सा अल्लाह जो दीदार करो जी दस्तूर है डॉक्टर का दवा वठ गया है डॉक्टर दवा दीदो है दवा सा गडो गड परहेज है करीब बुधाइंदो है तरिल से न खाजे समोसा पकोड़ा न खाजे बड़ो गोश्त न खाजे मिर्च न खाजे डॉक्टर हमेशा ये बार बार क्या मत सही जलसे के मेरे चार पे तवज्जो करो जरे अल्लाह जो असा के अल्लाह के रसूल उम्मत के नस्ल नो चाहे होता हिन अखिन सा दीदार करूं वो मुझे नबी फरमायो दवा दवा सा कर किरी है ना तवज्जो करो दवा दवा सागर किरी है परहेज बुधायो पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में वजण वाला हुआ आखिरी टेमो दुनिया में वजण वाला हुआ पान मस्जिद में बैठाण थिया महफिल लगी पे साहब बैठाण थिया एकड़ो नव मानू आयो साहब जो असा के सुना तो कोन मक्के वाला समझो तो मदीने जो मानू है मदीने वाला समझो तो मक्के जो मानू है साफ सुथरा कपड़ा धोतल पातल ये महसूस थियो ताजो गुस्ल खाने में तड़ करे बाहर निकतो है वो मानू आयो अल्लाह के रसूल के सामने अची बैठो हेरा ॾिसो गोडा गोडन सा गड मिलाए बैठो आमो सामो अल्लाह के रसूल का सवाल कई ईमान चाहे इस्लाम चाहे
एहसान चाहे क़यामत करे इंदी ये सवाल करे अल्लाह के रसूल का सवाल करे भाई जरे साईं सवाल जो जवाब दे तो साईं के चवे तो तवा बिल्कुल जवाब सही दिनो है साहब फरमाता अजीब मानो सुना तो के कोन को अल्लाह के रसूल गोला गोलन सा गद मिलाए बैठो है सवाल करे पियो वरी केनवाली गोलन से ढक ढाणे पियो यार इन मानो के नबी साहब गालान जो अदब ही कोने को तरीको कोने को रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा ये तुरे गाला है अल्लाह के रसूल सा गालान जो तरीको कोने को वरी सवाल करे लगे तो अनपढ़ मानो है तदे तो मसलो पूछे वरी जरे साईं सवाल जो जवाब दे तो साईं के जे तो जवाब बिल्कुल सही दिनो है इनमा लगे तो ही अगे को होशियार मानो है जो को सवाल जवाब बैठो करे मसला बैठो पूछे अनपढ़ कोने को साहब फरमाता सवाल जवाब करे मां फरमा साईं का मोकलाए निकतो हजरत उमर बैठो पान में उमर किस खबर वट यो हमरा केरा वियो केड़ा वियो हजरत उमर सटरी बार निकतो जिसे नजर कोन आयो हेडा होडा घाटी में जोत सौदो मातम नजर कोन आयो पान में उमर सुञाते जैसे मुंह कोन सुञातो पान में हर दफा ते मुंह वट आयो मुंह हर दफा सुञातो आज मुंह को कोन सुञातो केर आए वणन का मुके बुधायो अल्लाह जा महबूब जिब्राइल जो को तवा सा कुछ मसला तवाला बुधाइण आयो यो जिब्राइल उन मसले में हिकड़ो सवाल हो त मन एहसान या एहसान चाहे पान फरमायो अंता बुदल्लाह कानक तराओ फइन्नम तकुन तराओ फइन्नहु यराक पान फरमायो सवाल यो के एहसान चाहे पान फरमाए एहसान ही है अल्लाह जे करते एड़ी नमाज पढ़ देड़ते हिनन अखिर सा अल्लाह के तू दिसे पियो रोजाना 5 दफा अकीदे वारी अक्सा दिल वारी अक्सा ईमान वारी अक्सा रोजाना 5 दफा अल्लाह के दिस जरे रोजाना 5 दफा दिसने तो में तजुर्बो पैदा थो कुव्वत ताकत पैदा थी या नबी उम्मत के दवा बुधाई या दवा इस्तेमाल करो 5 वक्त नमाज की पाबंदी करो अकीदे दिल वारी अक्सा 5 दफा रोजाना अल्लाह जो दीदार करो अख पूरीदा जन्नत में पहुंचदा हिन न किसा अल्लाह तआला के पांजो दीदार कराएंगे हिन न किसा याद दवा बेनबर ते कदो कर किरी परहेज परहेज केड़ो बुधायो परहेज बुधायो तकब्बुर ऐं वॾाई खां बचो तकब्बुर ऐं वॾाई खां बचो तकब्बुर कंदा वॾाई कंदा अल्लाह जो दीदार कोन मिलंदो जो तो अल्लाह तकब्बुर अल्लाह जी सिफत है वॾाई खुदा जी सिफत है असा जी सिफत काने का असा में संत साण कोन को टोटल टपड़ उधारा पिया जा अखिन ते ठपोणी अंधो करे जो अल्लाह मर्जी जो मालिक है जो अल्लाह चाहे मर्जी जो मालिक है कन्नन ते ठपोणी ओड़ो करे मर्जी जो मालिक है ज़बान ते ठपोणी गूंगो करे अल्लाह मर्जी जो मालिक है नौजवान पहुंचो जनाजो ओड़े पी जे पुले कर का जो रब मर्जी जो मालिक है असा जी काम शे पाजी काने का छाते सी तकब्बुर करो बोले अमन मला चन कि आप अभरे मां पाए तो कैसे आप आए तो सुभान अल्लाह ते भाई तो बंदा शाह या तो तवा थकल आयो तो तवाए पर सुभान अल्लाह वाली चटी भरिया दो या तो मुसा मंगार भाओ हां जे आप अभरे मां उपाए तो कैसे आप आए तो कैसे आप आए तो पर थी पेस आए पाए तो सारी मौजूद तो सा जोर को ज़ैबाए तो अफ़ज़ कर आए पाए ते के लाए हम ग़ैबाए तो आओ खाली मिस्र को के लुत्तु मा लाया नास तू बराबर बार बचे हार बारी बार बार जोर जारी रे नको जर जर रुआ तो जार जार ऐ अगला यूं सदम अंबार आइन बार बार सौ सगीरा सौ कबीरा बार करते कार बार कट गुनाह मा गनु के लुत्तु मा लाया नास अबरे पानी में पैदा जायो बी जगह से चई आए असल में आबे मनी जेमा गुलख्या घोट बनी के हुरबा के तगनी रंग बरंगी जोड़ बनी साफी रंग सफेद सिया नाए धनी रे का दरगाह सब जो ला इलाहा इल्लल्लाह मनी की यूं
किस्तू मौजू गादी चोड़ो गुल करे तो गोजू शाह सदाए शामिल मौजू अल्लाह दियारिस ए सब ओजू परवर हफ्ते कुल गवा नाए धनी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मूरत ते क्या खुशर कराई कन्नत गली ते वट वराई बदन किची में कट कराई ए सब घोड़ा ने घुमाई छा मुआने या लफज़ हां ए घोड़ा ने सब घुमराई हाथी हर सब एक हमरा नाए धनी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह जिन मलाइक मानू लख उभरे कीन उड़न का कक जुड़दी मूर ने हेकड़ी मक ठरदो पुरन पखी जो पक तोड़े गजी कन गजगा नाए धनी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह मूसा जिन मलाइक मूसा ईसा सबनी खाली जान दे किसा पसी तिनी वट जेके पैसा दौलत हेक धनी जी सा जेजा दाद मिसल दरिया नाए धनी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह तकब्बुर करे करी जेरे कासे पांच हुजे अल्लाह जो वली वेठो जगह को वडो माणू बठो काटा जा कपड़ा राडो पराडो तोलन टायर वाली गाड़ी वडी गाड़ी ओ 1.5 फुट जी मोबाइल करे अल्लाह जे वली जो खुदा जा बाना अल्लाह जी जमीन ते बोली पे जी जागीर कोन तई खुदा जी जमीन ते इंसान थियल जी मुला तो मुके सुनाणी कोन तो खबर कोन तई आ के रहा जे तो सुनाना तो सजी मुके तुनी खबर है जे बुधाए ता के रहा असा जी आदत है आ फिलाण जो मानू आया आ फिलाण जो मानू आया ओ मुसलमानो मानू जा मानू नथी इयो मानू जुला पर में झली नथी मानू जो मानू नथी इयो फालिज ने वार्ता नथी मानू जो मानू नथी इन जो जनाजो तुझे कुल कर खिलाए के जो मानू नथी अल्लाह जो मानू थी जो रब हय्या है रब कय्यूम है हम फिलाने जो मानो आया अरे अल्लाह जे वली जो आप तो सुनाना तो अव्वल का कतरत व आखिर का जीफत व अंत तामिल बैनमा कतरत सुनाना तो अव्वल को कतरत गंदे पानी में थे किन्ने पानी में थे वो चंगो पानी को नको व आखिर का जीफत बचा जो कब्र में एडी धप कने एडी तो लूट कने पक नथिए बाला कोटवार का बुझो जिते सिलसिला आया एडी हालत ईमान में एतरी बदबू हुई ओ उए नवाब जिन पांजी गाड़ी में मक्ख को बर्दाश्त कर पे के ड्राइवर के मां भेड़ दे कानूनो मक्ख जो गाड़ी के अंदर अची वेली जिन मक्ख को बर्दाश्त कर पे के पचाड़ी उम्र जे जिस्मन के कुत्तन पे पड़ियो धप एतरी जो जानवर में एतरी धप बोली वो आखिर बची खत्म पचाड़ी वाली ढूंढ आए वो अंत तामिलो बैनमा कजरा जी पेट में इन वक्त में छाते कारखाने ते फुट्टू नींदायो कपड़ो ठांदो आए सारू नींदायो चावल ठांदो आए कणक नींदायो का अटो मिलंदो आए कमंद नींदायो खंड ठांदिया पर हिन कारखाने के जो को बड़े सो खाराए सवाए गंदगी गिरफ्ती जे काई छे कोन जे निकले जेदी इब्तदा गंदो पानी जेदी इंतहा बदबूदार जेदी हाल लाए सिर्फ कापो से गिरफ्ती ठांदियो कारखानो है वो पे चे उके सुनानी कोन दो मुझी खबर कोन तई आ तो के सेंटर जे मोने कारजल कुट वडाई करे कर जे कासे पांजू दे टोटल टपड़ खुदा जाए अल्लाह के तकब्बुर ठाई दो बाना तो के न तो ठाई बाकी तकब्बुर छाए मता को समझे या काटन या कपड़ा पाइन तकब्बुर है ना मता को समझे वीआईपी टोपी पाइन नए मॉडल की गाड़ी ते चढ़न तकब्बुर है गलत गाल है जो तो मुझे नबी जो फरमान है इन्नल्लाह युहिब्बु अन युरा असर नेमती अला अब्दी अल्लाह के वो बाणू बने तो वो जेजे मुंह मजा जेजे कपड़े मा जेजे रुमाल मा जेजी घड़ी मा जेजी मोबाइल मा जेजी गाड़ी मा अल्लाह जो नेमतू जाहिर नजर अचे अल्लाह के वो मानू बने तो जेजे लिबास मा अल्लाह जो नेमतू नजर अचन गाल के समझियो मिसाल के तौर पे अल्लाह तो के नेमतू ॾिनियूं आहिनि तुंहिंजो ॾेढ करोड़ फुटियूं थियूं आहिनि तुंहिंजो कमाद लथो आहे गिदरा तुंहिंजा लथा आहिनि बाग तुंहिंजो लथो आहे तुंहिंजो माल आहे ढोर आहिनि बकरियूं आहिनि सभु कुझु अल्लाह तो करिणो आहे हाणे
जन रब चाहे तो पाने खे नेमत करे उहा नेमत जे मुंह मुंहिंजा नज़र अचे। हाणे इन माण्हू खे मोकल आहे भले 2.5 लाख की घड़ी बजे इनके मोकल है भले 3 लाख की मोबाइल रखे अल्लाह उनके तौफीक दिया सब कुछ भले 15,000 की टोपी हाला में घुराए पाए उनके सब कुछ भले मिठी में बंगलो अलग हो जाए बदीन में अलग हो जाए कराची हैदराबाद में अलग हो जाए दुबई में उनजा अलग फ्लैट हो जाए छो त रब दिनो अथस अल्लाह चाहे तो पाने के नेमत दिया तो नेमत नजर अचण खपे। जेतरी दौलत ओतरी दौलत मुंह मुंहिंजा नजर अचे बाकी कमांद आबादियों हिसाब कने त 15 करोड़ जो है सब कुछ अथस। मुगलन जे जमाने वारो मोटरसाइकिल अथस चोरा सुबह जो चालू करियो करियो करे हणी वालो टंगू भिंजू उन जो फिरी वियो जेड़ा फिंजा गदा पे हलन हली न था सगन खुदा जी मार पवने खुदा सब कुछ नो तई अन्या ते मोटरसाइकिल ले पहले सही आप सादे तुझे मारो आप ही बधाई करेगा इन जो इलाज वो सिरोटो है या धड़ सिरोटो जो मथियो चप बात में करे निराल वारो करे निजल या क्याड़ी वारो करे निजल न रहे मर्द न रहे मरीज करोड़पति मोटरसाइकिल पे वाले खुदा दौलत दिए तई अल्लाह चाहे तो बाने ते दौलत करया दिया नेमत करया वो नेमत नजर अचे सब कुछ न ते गाड़ियों वजू जन अल्लाह तो के सब कुछ सुबह जो अलग वगो शाम जो अलग वगो हर बंगले ते गाड़ी अलग हो जाए बाकी तकब्बुर छा के चेबो है तकब्बुर छा के चेबो है पैसो हुजे आए बंगलो गाड़ी खादो पीतो सुठो हुजे यो बानो खुदा के वणे तो बाकी तकब्बुर साईं ते हफ्तो थियो तवा के फोन पियो करया फोन कोन था खणो 9 नंबर कोन खणो आया मिसकाल समझो तो कोन था समझो हां फोन कोन था करे 9 नंबर कोन खणा यो थे तकब्बुर वो गरीब मिस्किन फोन करे 9 नंबर न तो खणा हल बना मौलवी तू नहीं लाए ये भला मोबाइल में जेके नंबर लिखियल न ये नंबर तो के जिब्राइल लिखी ना हुआ या कुरान वाला नंबर है आखिर हिन में 800 नंबर प्यार जा उहे त कह जा आइन को गरीब मिस्किन ओड़े पाए वारो फोन करे तो 9 नंबर कोन करा वो इब्राहिम मुंशी जो कि मेदा जिला केड़ो केड़े जो पाटो ते सारे ॾिठो ॾाॾे हथ में ॾाटो सजी जिंदगी पिड़सी ते धूड़ पाती धिका खादा हाँ ओ सावा मिर्च कुटे खादा डंडन में दया झले खादा छोरे के झूठी भी जाए बाटा में हाने कंध मा पे गाला त 9 नंबर को न खणा यो ते तकब्बुर ऐ याद रखो यो वडाई जी निशानी तई असा जे मातली शाह जो सच्चो वाक्य बताया हमारा हैदराबाद का आया पे मातली हैदराबाद में मातली टन्नो बाबा खान का गया न्यू साफी आजाद होटल है उन होटल जे सियारो हुजे हमरा जी का गाड़ी के को धक लगो को टायर बस जो वनी हेठ डंड हुई डंडे में वनी पिया सब जा सब हिक त सी पियो सब जख्मी सब बेचारा ही ऑपरेशन हुजन अटो पिया छाणन पिरे चाल मोबाइल उडियूं तो जिन हमरा के गेरे तेरे डंड मा बाहर कजो सब बेचारा डकर गया यार मोबाइल कुंवारी वई मेहरबानी कर तो वारी मोबाइल ले घर इतला करया हुनका मोबाइल वतो घर फोन कयो फोन न खणन छो तो 9 नंबर कोन खणबो है 9 नंबर कोन खणबो में बेइज्जती खराब थी इज्जत खराब ना बेइज्जती खराब थी फरीदे का वतो नंबर फोन वने पे खाना गावड़े के फोन खणना छो तो घर समझायलो है त 9 नंबर खणबो कोन को ओ असा जे कारी साहब मदरसे जो उन जो नंबर के याद हो रात जो सियारे में कारी साहब के फोन कयो सी असा जी ही हालत है मेहरबानी कर घर में बुधाए त असा सा ही हालत है जल्दी पहुंचन कारी साहब रात जो 11 बजे में दर ते ठक कई सब हमारा बिठावा कि फोन अचे पे फोन खणो तो था कि असि 9 नंबर खणदा को नहीं वो तवा के बुधाए कारी साहब जो केड़ो इलाज के गई निराला रोटी जे हमरा अस्पताल में फटकट ही वरी मीर बंदे अली खाना सा चलते हैं मीर बंदे अली खाना 9 नंबर न था करन हां यो भी तकब्बुर की निशानी है तकब्बुर अल्लाह के कहे तो पाने के न तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
मु अर्ज पे कयो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 4 दफा शके सदर थियो है पाण मेराज ते विया पे पाण फरमायूं उता का मुके वठी जिब्राइल मुके वठी आयो बैतुल मुक़द्दस 1,24,000 नबी मुझे इंसान में बिठा हुआ बाहर एक पत्थर जिब्राइल उनमें सोरा करे पत्थर में बोरा के बदी को मुके वठी आया बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबी जिते हुआ तवा का पूछा तो छा या बोरा को चोरी करे आज बधाने की जरूरत केड़ी हुई भला या बोरा का भजी वने आज ना भजी आ ना चोरी के टपो को बोरा के बदो उम्मत के सबक दिनो तो पांजी शे की बात बाण करो मुसलमान बेचारो कमजोर है ये मुसलमान बैतुल्लाह जो तवाफ कदे भी खीसो कटी नो है पूछा करो हाजिर सगरन का बैतुल्लाह जो तवाफ कदे भी खीसो जो कट जे और रियादुल जन्नत जो को जन्नत जो प्लाट है नमलो प्लाट ठयो गया उन प्लाट से जन्नत जो प्लाट हाजी सगरा बड़ी सिक पिन में उते वनी नफिल पढ़ना है अख मां पानी पवानो है ढेकू करे पिया रोना है अल्लाह के रसूल फरमाए थी जन्नत जो प्लाट है जन्नत के प्लाट में नफिल पिया पढ़न एकरा नफिल पिया पढ़न बियो मुसलमान आस्ते से करे पासे वे किसी का मोबाइल रखने कमजोर मुसलमान है इनकर मुझे नबी फरमायो ये न चाहता हूं जो असी बेटा दर्शन से गाड़ी के लाख करना है साईं हिते पाजो माहौल एड़ो भलो आसी हिते लाख की जरूरत ही करेगा बाबा जिते नबियन जो माहौल उते भी बोराक लाख कयो मुसलमान कमजोर है ओ मस्जिद जो प्लेटू में मुसलमान चोरी करदो है अब फैक्ट्री चोरी केर करदो है मुसलमान मस्जिद में जूती चोरी केर करदो है मुसलमान बेचारो कमजोर है मता को मुसलमान गुनाहगार थे इनकर मुझे नबी फरमायो जिते पाक माल जे उते ब पाजी से ही माल पाण करियो 1.25 लाख नबियन सा गची अल्लाह के रसूल आया उते नमाज पढ़ायो तेका को पाण फरमायो मुझे रफरफ आदी वई पेरे आसमान ते पुतो 7 आसमान ते 8 नबियन सा मुलाकात थी 7 आसमान 8 नबियन सा मुलाकात थी मुख्तसर बुधाया 7 आसमान ते 8 नबियन सा आदम सा मुलाकात थी ईसा सा याया सा इदरीस सा हारून अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम का मुलाकात थी 7 आसमान ते जन पोता इब्राहिम अलैहिस्सलाम का मुलाकात थी इब्राहिम नबी जो अल्लाह जा महबूब तवाजी उम्मत के मुझे एकड़ो न्यापो दियो वो न्यापो तवा के बुलाए काल के घुटाया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम न्यापो नो अल्लाह जा महबूब तवाजी उम्मत के चजो अल जन्नतो कियानुन जन्नत पोठो अथवा जन्नत मैदान अथवा जन्नत में का आबादी कोने न हुरू न नारू न गिलमान न खीर न माकी काशे कोने को अब दुनिया मजरत आखरा दुनिया आखिरती खेते दो हिते पोख कना वडा लापारो विजना हिते मेहनत कना हुते मजदूरी मिलदी जन्नत खाली पए तो जन्नत में जेतरी मेहनत कंदा दुनिया में भी ओतरी अल्लाह तवाजी जन्नत सोणी बनाई इब्राहिम अलैहिस्सलाम यो न्यापोर नो पहले नंबर ते इब्राहिम न्यापोर नो दुनिया आखिरती खेते दो हिते भी चंदा सुभान अल्लाह जी जा चंदा सुभान अल्लाह इजे बदले में जन्नत में वण लगदो हिते नमाज सुठी पढ़दा जन्नत में हसीन हूर दीदो हिते रोजो सुठो रखदा जन्नत में खीर माखी जो ना रुकाए मिलदो हिते जुमे नमाज सवेरे इंदा पेरी सब में इंदा इमाम जो खुतबे के बुधदा इमाम के मुंह के जाचीदा कंधे हेठ करे तस्बीह न पढ़ो जिक्र न करो का इबादत न करो इमाम जो जुमे वाले खुतबे के कन्न लगाए बुधो अखी पढ़ो इयो कम कदा इन जे बदले में अल्लाह जन्नत में पांचो दीदार कराए सुभान अल्लाह हिते सिरात मुस्तकीम नमाज पढ़ना है ए दिन सिरातल ए इमरान खान वाली आयत है ऐसा की हर तकीर में चलता है ए दिन सिरातल आवाज ढंगे हुआ ऐ बियो वरी इनके रवाजा कुलो वाला पढ़ दिया आता था उदिए तो कुलो वाला अल्लाह सबब वलम युलद मरहुम रहमान मलक चारो गुजारे जो आया साजो पीपल्स पार्टी जो चंगो मुर्सो एजाज हसन लाहौर में हजारे माने जलसन में ओ सरदारी बैठो जे हर उते के कुल होला पड़ जे
कुल औलाद अल्लाह समद लब वलम यूलद ये कुल औलाद में पढ़े तवा के चवा तो शुक्र करो खुदा यो कसम मौलवी मदरसा जलसा वाज नसीद बुदोता इन जे करे अल्लाह तवा के कुछ न कुछ इल्म ॾिनो आहे ये वडा माण्हू जेतरा काटन जा कपड़ा जेतरा ज़ाहिर तौर ते अंदर हूंदा आहिनि ज़ाहिर तौर ते नज़र आहिनि ओतरा अंदरूनी तौर ते दरिया पिया अथव का शइ ॾिठे कोन थी अचे नमाज ईद जी पिया पढ़नि ईद जी नमाज में तकबीर लॻंदे तकबीर अल्लाहु अकबर हिकिड़ा रुकन में अल्लाहु अकबर अतो हमारा जमात में या सजदे में हमारी चोको फेसबुक कंदे हां हिकिड़ा सजदे में पिया हिकिड़ा रुकू में पिया हिकिड़ा हथ मथियो या बिछा जा हिकिड़ा वरी हिकिड़े खे ॾिसनि पिया ये असांजा केॾा लीडर अथव हिननि मौलवी ते कार्ड पायो त मौलवी ने छा कयो आहे ऐं तव्हां हर वार के चवां तो कसम खुदा जो रोजाना 3 दफ़ा कुल पढ़ी कासिमी रहमतुल्लाह अलैहि जी कब्र के ख़त्म बख्शो कासिमी जी मेहनत जे सदके ॾिसां पियो अॼु तव्हांजा बाग जेके बि आहिनि आबादियुनि वारा दीन वारा बाग अॼु बाग बहार में आहिनि कासिमी रहमतुल्लाह अलैहि जी मेहनत मौलवी ने छा कयो आहे मौलवी ने घटि कम कयो आहे असां मौलवी खे चंदो कहिड़ो ॾींदा आहियूं 1000 रुपए जो चंदो 1000 रुपए जा मेणा 1000 रुपए जो चंदो कुर्बानी टेम जे रसी मौलवी खलो खणण वेंदा आहियूं सच ॿुधायो मौलवी पहिरीं मौलवी जी खल लांदी आहे तंहिंखां पोइ असांखे हिकिड़ी खल मिलंदी आहे मेणा ताना अदरक सिमरा जुठन न पड़दा आहिनि तंहिंखां पोइ हिकिड़ी खल असांखे मिलंदी आहे पोइ इहे मेणा ताना खाई तव्हांजो उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधी सच ॿुधायो हिननि मौलवी जेको चंदो वठी तव्हां खां खाधो आहे ॿुधायो त हिलाल करे खाधो त या हराम करे खाधो ही वेठो आहे नतीजो ॾिसो पिया नतीजो तव्हांजा बच्चा हाफ़िज़ थिया ऐं तव्हां खां पुछां थो कादियानी मुसलमान आहिनि त काफ़िर आहिनि जी थोरो ज़ोर सां ॿुधायो मूंखे पक कादियानी छा आहिनि अल्लाह न करे जेकर आऊं चवां कादियानी मुसलमान आहिनि नऊज़ बिल्लाह मूंखे पक आहे त मूंखे 2 मिंट को कुर्सी ते वेहणो कोन ॾींदा मौलवी साहब असीं तुंहिंजी इज़त पिया करियूं हाँ जेकर तूं कादियानी खे त मुसलमान थो चई त मुंहिंजी काई इज़त कोन रहंदी धक में मूंखे धिको ॾेई कुर्सी तां लाहे छॾींदा तव्हां खां पुछां थो कादियानी छा आहिनि कादियानी काफ़िर आहिनि भला ॿुधायो मूं एतिरी देर तकलीफ़ कई आहे साईं गुलाम हुसैन ॿियनि मौलवी तव्हांखे ॿुधायो सम्झायो त कादियान जा ही अक़ीदा आहिनि वो पंहिंजी मौज़ू ते तकलीफ़ कयूं पर तव्हांजे हिकु हिकु माण्हू जे ज़हन दिल दिमाग़ में सभु चवनि पिया दिल सां चवनि पिया ज़ोरी न पिया चवनि दिल सां चवनि पिया कादियानी छा आहिनि मौलवी खे था चओ त मौलवी ने छा कयो आहे हीअ मौलवी कम घटि कयो आहे एतिरा माण्हू वेठा आहियो था हिकु हिकु माण्हू जे दिल दिमाग़ में ओ मदीने वारे साईं जी मोहबत कुटे कुटे भरी आहे ऐं कादियान जी निफ़रत बसा तव्हांजे दिल दिमाग़ में कुटे कुटे भरी आहे ऐं हिननि ॿारनि खे चवंदुसि हीअ बि चवंदा कादियानी काफ़िर कोई चाचो अची ॾाढ़ी वारो वेठो आहे हीअ बि चवंदो कादियानी काफ़िर बच्चो चवे थो कादियानी काफ़िर ऐं एतिरी उमेद आहे मूंखे केॾो बि माण्हू मौलवी खे गालियूं ॾे घटि वधि ॻाल्हाए ॾाढ़ी पटके ते मज़ाक करे ठठोरी करे पर उन माण्हू खे जेकर को कादियानी थी अचे भाकिर विझी 10,000 रुपया ख़र्ची ॾे चवे थो छॾ मुस्लमान खे आहे हिन छा कुझु कोन्हे इहे मुला सॼो ॾींहुं पिया पिननि इन्हनि खे छॾ हल असां वटि 1.5 लाख रुपया पगार VIP बंगलो ऐं बंगले वारी भी मिलंदी कोन थो जवाब तो मुझे माई जो नालो कोन कयो आहे हाँ बंगलो मिलंदो बंगले वारी भी मिलंदी असांजो मज़हब इख्तियार कर मुझी दिल 100% चए थी मुझो अंदर जो काज़ी चवे तो केॾो भी कमज़ोर मुसलमान हुजे उन कादियानी खे गई बुच्चा मुंह ते रखंदो चवंदो न खनाना लत हुजे तुंहिंजे मुंह ते बराबर छो पिया कादियानी जी निफ़रत दिल में पैदा थी या मौलवी जी मेहनत अथव नाराए तकबीर ताज खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत कादियानी कुत्तन से मिर्जा गुलाम मोहम्मद कादियानी थे
तव्हां खां पुछां थो काबो हिन पासे तव्हां मां के अहिड़ा माण्हू आहिनि जेको ही काबे के पेर बिल्कुलु सिधा करे काबे के वेह न घटी जी पेरां जी काबे रे कंदा काबे रे मुंह करे पेशाब कंदा ऐं अरब छोकरा मूं अखियुनि सां ॾिठा आहिनि साम्हूं बैतुल्लाह बीठो आहे अरब छोकरा ही पेर सिधा करे वेठा आहिनि बिल्कुल काबो सिधो कुरान पढ़न पिया कुरान पढ़ी थकी पिया हाणे कुरान के वेड़े सेरादी करे उते हरम में कुरान के पट ते रखी सर रखी सुम्ही रहिया जेके भी आए उनके खबर होती ॾिठो न कई अरब छोकरा सुता पिया कुरान सेरादी ते सुता पिया इएं जेकर को तव्हां वटि कुरान जी बेअदबी करे त उनखे बर्दाश्त कंदा ओ तव्हां के कुरान जो अदब हिता वेही मिठी जे शारबा तव्हां काबे जे पेर नथा करियो ॿुधायो तीअं तव्हां के काबे जो अदब कुरान जो अदब केरु सेखारींदा मौलवी या मौलवी जी महिनत आहे अॻे जनाला थींदा 12 ॾींहं ते ओ ॿ कलाक जनाला रखिया को पढ़ाइण वारो माण्हू न पियो मिले हुता हुता जोतू सोतू मोटरसाइकिल ते घोड़े ते विया कोन मिलियो तव्हां मिठी वारनि खे चवां थो शुक्र नथा करियो अॼु जेकॾहिं तव्हां वटि जनाज़ो थिए थो त 50 हाफ़िज़ आलिम जनाज़ो न बीठा आहिनि ही मौलवी जी महिनत आहे ओ मौलवी जो शुक्र अदा करियो ॿुधो गारियूं ॾियो तव्हांजी मर्ज़ी मञो या न मञो ओही मौलवी तव्हांजे ईमान जा चौकीदार ऐं पारेदार ऐं चौकीदार का निफ़रत चोर कंदो आहे भाॻियो न चौकीदार का निफ़रत केरु कंदो आहे चोर कंदो आहे भाॻियो न अचो भाॻियुनि वारे ग्रुप में शामिल थियो भाॻियुनि वारे ग्रुप में शामिल थियो ऐं असां वटि निमाज़ पढ़ंदा आहियो 4 रकात निमाज़ खिलाणी निमाज़ मोह काबतुल्लाह शरीफ ने पुछा लगे हिन इमाम छा चवंदा आहियूं जी जी ॿुधायो पुछा लगे हिन इमाम जो मतिलबु मूं हाणे सम्झो आहे हर मस्जिद में 2-3 माण्हू अहिड़ा हूंदा जेके पुछा लगे हिन इमाम अल्लाह करे इमाम का ग़लती न थिए आऊं चवंदो आहियां दोस्तनि खे जेके घर में ॿियनि मां ॿोड़ घुरण ते पुछियो मिलंदो आहे उहे बि गारियूं हिते जे मौलवी के ना डायरेक्ट मौला फजलमान के ॾींदो आहे जंहिंमें घर में इज्जत यादव अचो आलम सां ही भाॻियुनि जी जमात हिन सां तालुक़ रखंदा इंशाअल्लाह तुम इंशाअल्लाह ॿुधायो पियो इहे भाॻिया गुरू अथव हिन सां तालुक़ रखंदा त इहो ई गुरू अथव हक़ गुरू तालुक़ रखंदा ऐं भाॻिया गुरू में उहो जंहिंजे हथ में कारी अची पटी वारो झंडो आहे जेको इन झंडे में मिक्स करे टोचन करे उहो बि घोड़ी बार वधे जेको इन झंडे में मिक्स करे टोचन करे घोड़ी बार वधे पुट तू हिक पासे थी ओरिजिनल जमातियात ऐं तव्हांखे ॿुधायां जेके मदरसनि में बच्चा पढ़नि था जेके मदरसनि में बच्चा पढ़नि था वॾा ख़ुशि नसीब जा माइट इन जो तालुक हाणे मदीने सां क़ाइमु थी वियो तू पुछा कंदे स्कूल वारनि खां प्राइमरी जो तालुक मिडल जो तालुक हाई स्कूल सां हाई स्कूल जो तालुक कॉलेज सां कॉलेज जो तालुक यूनिवर्सिटी सां यूनिवर्सिटी खे अॻियां वेंदे वञे अमेरिका बर्तानिया यूरोप अंग्रेज जो दंगलो हिते जेके मदरसे या तालिब हिननि मदरसे जे तालिबनि खे ओ जेके ॿाराणी ते कंहिंजा गिदरा चोरी करण कंहिंजा अंब पटण कंहिंजो टमाटा पटण जेके इहे धंधो कंदा हुआ ओ उनखे असां मदरसे में अची विहारियो आहे जिन खे नक साफ़ करण जी ख़बर कान्हे का मदरसे जा छोरा नक ई साफ़ करण हितां खां खणी राणो ॾिनो त वञी मुल्तान जो दंग कयो नक जन खे नक साफ़ करण जी ख़बर कान्हे का मुबारक हुजे मदरसे वारनि खे माइटनि खे हाणे हिन जो तालुक मदीने सां क़ाइमु थी वियो इहे सभु मौलवी सभु जा सभु असीं शागिर्द आहियूं से साले जा सिजावल वारा से कासिम रहमतुल्लाह अलैह जा से कासमी मौला यूसुफ बिनोरी जो शागिर्द मौला यूसुफ बिनोरी अनवर शाह कश्मीरी जो शागिर्द अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद जो शागिर्द हज़रत शेखुल हिंद मौला कासिम नानोतवी शागिर्द मौला कासिम नानोतवी शाह इसाक वटि पढ़ियो शाह इसाक शाह अब्दुल गनी वटि पढ़ियो शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अजीज वटि पढ़ियो शाह अब्दुल अजीज शाह वलीउल्लाह जो शागिर्द शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी जो शागिर्द शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद वटि पढ़ियो अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी वटि पढ़ियो शेख रबी बिन सबी शेख हुसामुद्दीन जो शागिर्द शेख हुसामुद्दीन इमाम साहब तिरमिज़ी वटि पढ़ियो इमाम साहब तिरमिज़ी अब्दुल्लाह बिन मुबारक वटि पढ़ियो अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आज़म इमाम अबू हनीफा जो शागिर्द इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह हज़रत हमाद वटि
पढ़ो, हजरत हमाद अनस बिन मालिक पढ़ो, अनस बिन मालिक अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु शागिर्द अब्दुल्लाह बिन मसूद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिता का चीज नहीं तो रोजे रसूल जो भाई दम कर दो, रोजे रसूल जो भाई दम कर दो। आखिरी गाल बुधाए खत्म करिया बोली आमन मला जो शेर जो को मेरा जो होना साए साईं जोगी साहब अची विया वधी के बेअदबी महसूस चे थी बोली साहब जो शेर बुधाए गाल के खत्म करिया जिब्राइल ऐं मौली साहब के शेर शायरी में कुदरत वाले मलको ॾिनो ऐं मिंटन में शेर ठाहींदो अध कलाक मुंहुं बोलंदो मिंटन में नक में नास ॾींदो मरू नक में नास ॾींदो के माण्हू जो तव्हां मस्जिद में नास ॾियो बेटा असीं सिगरेट थो पियो तव्हां मौलवी फतवा था ॾियो ऐं तव्हां नास न ॾियो चइबा नास ऐं सिगरेट में फ़र्क़ु बिल्ली ऐं कुती वारो आहे बिल्लियूं मस्जिद में हलनि पियूं कुती अची डोड़ाए पियूं था ऐं बर वक्त उनके जवाब में शेर ठाई कि नास बिना दिल रास न आहे वो नक न आहे जंहिंमें नास न आहे हर नक में घणियूं नासूं आहिनि नास जे नास बिना दिल रास न आहे वो नक न आहे जंहिंमें नास न आहे नासी दबली रखी ई छोकरन खणी हमरा वेठा जा ई आसर खणी ई लिकाए बे हमरा के ॾेई छॾियो उते के नास में दोनों थी थोड़ी देर का वो फाइल दिया बाबू जी ते नास में की ॾिठी तो यो रिलियो छॾियो नास लजी को असां के खबर करेगा इनके पक दी लिखाई कई ना जेको तव्हांखे शेर ॿुधायां जेको ॿुधायो शेर चिकुर हा शेर जो लफ़्ज़ जो काफ़ियो ॾिसो ठीक ना चिकुर वारी कचारी में मुर्सुआ मोर भई कुर्बवारी कचारी में मुर्सुआ मोर भई एक खणी बे खणी चोर एक या चोर भई ये शेर मखतूम तालिब अल मौला कई महफिल मुशायरा वडी महफिल मुशायरा कई अची शायर के जा शायरन के जी शेर ठहियल सब बुधाइंदा मुके ठहियल शेर कोन था कम छो तो पाण में शायर हो ठहियल न था कबर मुके हींअर ते शेर ठायो इते ठायो इते पढ़ी बुधायो ये भी थी सके तो पुरानो शेर को ठोके चले कि ना शेर इते ठायो ऐं शेर जो उन्वान मां थी वञ थी इहो शेर जो उन्वान आहे इन ते शेर ठायो सब बेचारा शायर कापियूं पैनूं खणी लगी विया को होडा गोडा वेठो जहिड़ो मदरसे में इम्तिहान पियो हले सबको पंहिंजे पाण में लगी विया मौली साहब देर ई कोन हुई ओॾी महिल शेर बर वक़्तु 11 मिसरा ठाही 11 शेर ठाही 11 शेर थी वञ थी कि मिठा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी सब लफ़्ज़ मीम ते मिठा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी कपे कंद कदम सां कंदुसि कुर्बान थी वञ थी मज़ो तो दर मज़ूरी जो हज़ारी कम हुज़ूरी जो वधी वियो दर्द दूरी जो दवा दरमान थी वञ थी चयो आमद कॾहिं ईंदे चए जेनी दम ॾींदे सफ़ा जे बेसबिर थिए तॾहिं ताबान थी वञे 11 शेर ओॾी महिल ठाहे ॿुधाई अञा ॿिया न अञा त लिखियो पे हिन जो चांहि जो को ख़त्म थियो 11 शेर तयार थी विया मिंटन में जेको शेर ठाही या मेरा जो नवाज़ा जिब्राइल साईं सॾ कयो कि हलो तव्हांखे अल्लाह घुरायो आहे चई जी जाग वरियो भाग तुंहिंजो माग मौला पार आ छॾ खाक चढ़ अफलाक ते बोराक बरखी तार आ हुन वार जो सॾ पार जो अॼु यार जो दिलदार जो दादार जो दीदार आ कई पाक रब तुंहिंजी तलब कहिड़ो सबब हल हेठि छब कर सैर उब रख तूं अदब अॻिते अजब दरबार आ आराम सी इकराम सी इकवाम सी ठक शाम सी धड़ धाम सी गड जाम सी जो नाम सी निर्वार आ हुरू परियूं हैरत भरियूं दर्शन दरियूं खुलियूं खरियूं अखड़ियूं ठरियूं बिजलियूं करियूं जलवा गिरूं जंसार आ ओता पलक तू बातिल घुमिया पलक मुल्को मुल्क बरबारो लक 24 पलक चमकारा कुल कुल गसन लालू रसन अर्शन रसन बाजू वसन दर्शन पसन जद्दुल हसन तोले जशन तैयार आ नूरुल हुदा मिल मुक्तदा मिलियो खुदा की मन मुदा अहमद गदा तिनता फिदा सदको सदा सदबारा